कराची रवाना थियासीं त रस्ते में दिलचस्प ॻाल्हियूं कयाईं। मुख्य मौज़ू ज़ाल ज़ात हुई। सिंधी मुस्लमान ऐं हिंदू ज़ालुनि जी नफ़्सियात ते तबसरो कयाईं। मुस्लमान ज़ालुनि खे दोज़क जा उला ऐं हिंदू ज़ालुनि खे बिश्त जूं हूरूं कोठियाईं। मिसाल ॾिनई त वाणियूं सॼो ॾींहुं हटु हलाए घर पहुतो त जोणस खट ते विहारे पेरनि मां जूतो लाहे नीम गरम पाणी जी बाल्टी में पेर रखंदुसि त घणी वेहक करे जो थकु थियो हूंदुसि उहो लहेसि। पोइ पेरनि खे अंगोछे सां उगी होरियां होरियां ज़ोर ॾींदुसि त करार अचेसि। वाणियूं चेल डिघी कंदो त पाण डोड़ पाए गरम गरम फुल्का कढी वठंदी ऐं अची प्यार मां चवंदुसि त गोबिंद जा पीउ अचे फुल्को त खा। वाणियूं उथंदो त अॻियां ॿियो अंगोछो विछाए हिकिड़ी कटोरी में ॿोड़, ॿीअ में भाॼी त टीह में दाल अॻियां रखंदुसि। उन सां गॾु का सुठी शइ, मिसाल तौरु सूफ़नि जो मुरबो या अंबड़ियुनि जो आचार, पापड़ ऐं थधो पाणी। वाणियूं फरहती गिरह विझी खट ते लेटंदो त वरी पेरनि खां ज़ोर ॾींदुसि त अखि लॻेसि। होॾां मुस्लमान हारी काढ़े तते में ॿनी जो हर काहे घर मोटंदो, पघर पियो वहंदुसि, घर अंदरि विख विझंदो त जोणस खेसि ॾिसी उन ई ॿार खे टिकिण ते चंबो हणंदी जंहिंजो मथो ताज़ो पाकी सां कूड़ियल हूंदो। छोरो बरड़ाट कंदो त पाण बि वाको कंदी, मुआ दाल न खाईंदे त पुलाव खाईंदे, वञी पिणे खे चओ। वीचारो मुस्लमान थधो साह भरे वेही रहंदो।